ताज़ा वाक़िया कंदासीं। नंगर पार्क वेझो नारी के मुबैना तौर पीउ कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नंगर पार्क वेझो नारी के पंहिंजे पीउ मुबैना तौर कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था। उस्मान ख़ासकेली टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इस्माइल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, ही इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नंगर पार्कर भरिसां नौजवान नारी मुबैना तौर क़त्ल थी वई आहे। पीउ हथां क़त्ल जो इल्ज़ाम पुरायो वियो आहे। ॻोठ ताज मोहम्मद शाह आहे। नंगर पार्कर ॻोठ आहे ताज मोहम्मद शाह, जिते 18 वरनि जी गैर शादीशुदा नारी गौरी दी मंगल भील के मुबैना तौर संदसि पीउ लछन ऐं कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो आहे। इब्तिदाई ॼाण मूजिबि पीउ मंगल भील कुहाड़ियुनि ऐं लछन जा वार करे पंहिंजी धीउ खे मुबैना तौर क़त्ल कयो। इतलाह ते पुलिस आहे उहो वाक़िए हंध ते पहुची लाश आहे नारी जो उहो पंहिंजी तहवील में वरितो वियो आहे। उहो लाश तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार मंगल भील खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त वाक़िए जो केस दाख़िल हिन वक़्त ताईं न थी सघियो। वारसनि जे बयान जी बुनियाद ते केस दाख़िल कयो वेंदो। वाक़िए जा जेके कारण आहिनि उहे मालूम न थी सघिया। पुलिस मूजिबि वाक़िए जे मुख़्तलिफ़ पासनि खां जांच आहे उहो शुरू करे छॾी आहे। जी उस्मान ख़ासकेली, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।